बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जेके मुसलमान भाइर हज ते वियल आहिनि उन्हनि खे लख लख मुबारकूं हुजनि। उलमाए इस्लाम जहिड़ोकि हज़रत शेखुल इस्लाम मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टवी रहमतुल्लाह अलैह, मुल्ला अली कारी रहमतुल्लाह ताला अलैह, अल्लामा ज़ैलई रहमतुल्लाह ताला अलैह ऐं ॿियनि बुज़ुर्गनि उलमाए अहले सुन्नत फ़िक़ह हनफ़ी सां ताल्लुक़ रखंदड़नि बुज़ुर्गनि जो फ़रमाइणु आहे त जॾहिं अरफ़ात जो ॾिहाड़ो जुमे जो ॾींहुं थिए त उन हज खे हज अकबर चयो वेंदो आहे। ऐं असां वटि बि आम तौर ते सिंध में हज अकबर या हज अकबरी आम तौर ते माण्हू चवंदा आहिनि। इन जे लाइ उलमाए इस्लाम जो फ़रमाइणु आहे त इहो हिकु हज जेके 70 हज जुमे खां सवा यानी योम अरफ़ात जुमे जो ॾींहुं न हुजे, जुमे खां सवा थियनि, उन्हनि हजनि खां वधीक अफ़ज़ल आहे। ऐं इहा ॻाल्हि यादि रखणु घुरिजे त हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पाण जेको हज मुबारक फ़रमायो उन ॾिहाड़े ते योम अरफ़ात जो ॾिहाड़ो बि जुमे जो ॾिहाड़ो हुयो। माना नबी पाक जे हज वारे ॾिहाड़े योम अरफ़ात वारे ॾिहाड़े सां जंहिंजी मुआफ़क़त थी उनखे उर्फ़ आम में बुज़ुर्गान दीन हज अकबरी चयो आहे। लख लख मुबारकूं हुजनि उन्हनि मुसलमाननि खे जेके हज ते वियल आहिनि। अल्लाह ताला सभिनीनि ॾे ख़ैरु फ़रमाए ऐं असांखे पंहिंजी दुआउनि में यादि रखनि। महिरबानी।